हिकड़ी हदीस पाक में साहबी तो फरमाए त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी ऐं दुआ जे अंदर अल्लाह साईं का दुआ घुरियऊं, या अल्लाह अमर बिन हशाम या उमर बिन खत्ताब इन्हनि ॿिन्हिनि मंझां हिकिड़े शख्स के इस्लाम में दाख़िल करे इस्लाम के ग़लबो नसीब फरमा। दुआ केर तो घुरे, कायनात जो सरदार। दुआ छा थो घुरे त इन्हनि ॿिन्हिनि मंझां हिकिड़ो शख्स इस्लाम में दाख़िल थे। फ़ाइदो छा थींदो? इस्लाम के क़ुव्वत मिलंदी, इस्लाम मज़बूत थींदो। जिन्हें नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, सहाबी फरमाए तो नबी साईं जी दुआ क़बूल थी। हज़रत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसलमान थिया। हाणे इन हदीस के थोड़ो समझण जी कोशिश कयो। दुआ घुरण वारो सोहणो मोहम्मद, सजी कायनात जो सरदार, इमामुल अंबिया, दुआ क़बूल करण वारो अल्लाह, जंहिंजे हक़ में दुआ क़बूल थे थी वो हज़रत फारूक आज़म। मतलब हज़रत फारूक आज़म सोहणे मोहम्मद जी मुरादा, चाहता, ख्वाहिशा, इस्लाम जी ज़रूरत, अल्लाह जो इंतिखाबा। घुरियो सोहणे मोहम्मद, क़बूल अल्लाह कयो आ। क़बूल कंहिं कयो आ? हज़रत उमर साईं जो इस्लाम में अचणो अल्लाह जो इंतिखाब आ। सिर्फ़ इन हिकड़ी हदीस ते जेकॾहिं अमल कयो त सोहणे मोहम्मद जी मुराद के, अल्लाह जे इंतिखाब के जेकॾहिं को घटि वधि ॻाल्हाए, छा उहो मुसलमान रही सघे थो? कम अकल माण्हू सोचिन त सही। सोहणे उमर के घुरियो कंहिं आ, सोहणे उमर के आंदो कंहिं आ? जेको एतराज़ करे थो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इस्लाम ते, त उन जो एतराज़ सोहणे मोहम्मद जी तलब ते एतराज़ आ, मुराद ते एतराज़ आ, ऐं अल्लाह जे इंतिखाब ते एतराज़ आ। हदीस जी गहराई के समझो। जेको हज़रत फारूक आज़म जे खिलाफत जो इनकारी आ, इस्लाम जो इनकारी आ, वो सोहणे मोहम्मद जी दुआ जो इनकारी आ, ऐं अल्लाह जे फैसले जो इनकारी आ। समझण जे लाइ इहा हिकड़ी हदीस भी मुसलमान जे लाइ काफ़ी आ। जंहिंखे घुरियो सोहणे मोहम्मद आ, जंहिंखे क़बूल अल्लाह कयो आ, अॼु जे कंहिं भी इंसान के इहा ज़रूरत न आहे जो वो उन सहाबी जे बारे में का लबकुशाई करे, का जसारत करे, का बकवास करे। तो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु मुराद मोहम्मद आ, मुराद रसूल आ। का आम शख्सियत ना है जो हिन ज़माने जो को गलीज़ शख्स भी एतराज़ करे तो मां इनके न तो मनिया, तुंहिंजी कहिड़ी हैसियत तू न तो मने।